अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन जी वरी ख़बर अची चुकी है जेका तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों तव्हांजा वहमो गुमान में भी न हूंदो अहिड़ी ख़बर भी अची सघे थी। तव्हां इहो सोचो भी न हूंदो त ग़ुलाम हुसैन ड्रामो ईअं थियण वारो आहे। हिन में ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी जेका भी चाहींदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। 1 मिनट जी वीडियो आहे ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ऐं दोस्तों तव्हांखे इहा टेंशन हूंदी त ग़ुलाम हुसैन हिन हफ़्ते न आयो। चलो 1 डिसंबर ते एकता जो ॾियारो उन ॾींहुं ग़ुलाम हुसैन न आयो, ॿिए ॾियारे अचे या 3 ॾियारे न। दोस्तों इन्हनि जो डिसिप्लिन हूंदो आहे। अगरि उन ॾियारे ते न अची सघियो आहे त वरी ॿिए हफ़्ते उन ॾियारे ॾींदा जंहिं तारीख़ ते ड्रामो हलंदो आहे। हाणे विच में अगरि ड्रामे ॾियारा त ख़ाली आहिनि, अगरि हलाइनि त हलाए सघनि था, लेकिन उन जो डिसिप्लिन ख़राबु थी वेंदो आहे ऐं विच में न हलाईंदा। नए हफ़्ते में उन ॾियारे ग़ुलाम हुसैन जूं 51 ऐं 52 एपिसोड अची वेंदी। तव्हां टेंशन न कयो। ऐं इहा ॿी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीउ ड्रामा बंदि बि न आहे थियो, नवां ड्रामा बि अचणा आहिनि, पर हीउ बि हलंदो रहंदो। ख़ुशख़बरी।